वञामा कम होशियारी सां करणो आहे जीअं कंहिं बि बनी बशर खे ख़बर न पए। गौर खां कोशिश कयूं था। अल्लाह मालिक हाली गेले आहिनि था केलनि में हणूं था पोइ वरी ऊंदाई थी त राति हली था थमियाऊंसि किथे। मूं हमराह खे चई छॾियो आहे जीअं ई मैदान क्लियर हूंदो न उहो असांखे इतलाह करे छॾींदो। जीअं हमरा असांखे इतलाह ॾींदो न पोइ हिनखे खणी हली थमींदासीं। अचु अचु त हलूं ॾिसो हिन परुअ खे। अचु परो ओ परू बा परो कोडर हिते पई आहे ऐं परू भा नज़र कोन थो अचे अलाए केॾां वियो। मूंखे लॻे थो त परू कंहिं मुसीबत में आहे। मूंखे परूअ जे घर वञणु घुरिजे। बस चाचा आउं समझी वियुसि। आखिर ये वॾेरा असां सां दुश्मनी छो था कनि? धारियनि सां दुश्मनी छो नथा कनि? असां गरीब मारूअड़नि उन्हनि जो छा बिगाड़ियो आहे? सुल्तान पुट वरी कुछ थियो आहे छा? हा चाचा मूंखे पक त न आहे पर पूरो शक आहे जो रुपए जो रुपयो परूअ खे सालार खां अगवा करायो आहे। सुल्तान पुट असां वॾेरे सालार जो कहिड़ो धण ॿधियो आहे जो वरी परूअ खे अगवा करायो थी? सब्र कर चाचा इंशाल्लाह परू शाम ताईं घर में हूंदो। अल्लाह से तुझी ज़बान मुबारक करे पुट। चाचा साईं तव्हां रुगो हिम्मत न हारजो ऐं हा घणी वावेला बि न कजो। मुंहिंजो रब सभु ख़ैर कंदो। ठीकु आहे न चाचा? सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।